थी तव्हां पंहिंजे जीवन जो मज़ो वठो। इन बारे में इन जो मतिलबु इहो कोन्हे कि तव्हां दावो कयो कि तव्हां छुटियूं वठंदव ऐं तव्हां उन ते वेंदव, तव्हां उहो कंदव जेको खपे। मां चवां थी तव्हां जीवन जो मज़ो वठो, ख़ुशी लुटायो, आनंद वठो। जॾहिं मां पक कई हुई इन हफ़्ते इन सीरीज़ ठाहींदा, मां पहिरियों सही चयो ऐं तय कयो कि मन ठाहियो। मां थोरो पुठियां ॾिठो, इहो ॼाणण लाइ त 5 साल पहिरीं हिते मां सिखियो हो छा। ऐं ताजुब जी ॻाल्हि इहा आहे त इहे माण्हू जेके मूंसां साम्हूं सिखी रहिया आहिनि, मां सोचियो इहे जेके माण्हू इन खां ख़ुशि रहणु चाहिनि था, मदद जी ज़रूरत आहे, ख़ुशि रहनि, मूंखे ख़बर न आहे त दुनिया में अॼु बि असां जियूं पिया। मूंखे यादि आहे जॾहिं असांखे लॻंदो आहे कि मदद जी ज़रूरत आहे, अॻियां वधंदा आहियूं, ज़िंदगी जो मज़ो वठणो आहे, ऐं ईअं लॻंदो आहे उहे सभु जॻह फैलियल आहिनि, उहे अलॻि अलॻि तरीक़े सां गॾु ईंदा आहिनि। शैतान इन खां सभिनीनि पुठियां आहे ऐं उहो कमु करणु चाहींदा आहिनि त असां कहिड़ी शइ तां करणु था चाहियूं। शैतान तव्हांखे कमु करणु चाहे थो छो त आनंद वॾी ताक़त आहे ऐं आनंद हिकु हथियार। इहो हथियार दुश्मन जे ख़िलाफ़ बाइबल चवंदी आहे परमेश्वर स्वर्ग में बीह करे खिलंदो आहे। मूंखे विश्वास आहे कि पंहिंजो आनंद हिकु हथियार आहे। छा सच में प्रभु चाहिनि था असां जीवन जो मज़ो वठूं? अॼु मां तव्हां सां कुझु ॻाल्हायां थी, हिकु संदेश खे चवां थी, पाण खे ख़ुशि रखण जी इजाज़त ॾियो। हाणे मूंखे इहो ख़बर कोन्हे कि इन सभिनीनि में तव्हां केरु आहियो। शायदि तव्हां सम्झी सघो या न सम्झी सघो तव्हांखे छा खपे या छा न खपे। ऐं कमु वधीक व्यस्त रहंदा आहियो, परवाह कोन कंदा आहियो ऐं ॾकंदा न आहियो ॿियनि माण्हुनि में जेको तव्हांखे इहो करिणो आहे ऐं इहो व्यवहार तव्हांजी ज़िम्मेदारी सम्झी करे तव्हां उहो कंदा आहियो ऐं तव्हां कम लाइ कुझु बि करे सघंदा आहियो ऐं तव्हां उहो करे करे पंहिंजा कम पूरा कंदा आहियो ऐं पूरा न कंदा आहियो। के माण्हू ईअं हूंदा आहिनि ऐं तव्हांखे महसूसु थींदो आहे ऐं उनखे सही महसूसु करे तव्हांखे करिणो पवंदो आहे। मुंहिंजे घर में अहिड़ी परवरिश थी जिते ख़ुशी न हुई। घर में ख़ुशी जी कोई अहमियत कोन्हे, कोई न थींदो आहे, कुझु न चवंदो आहे, उते ॾकण जी काई ज़रूरत न आहे, मूंखे काई परेशानी न हूंदी आहे। पर ॿुधी हुजे त तव्हां कोई बि खिलंदव। जीवन में कॾहिं ॿार वांगुरु न थी हुयमि शोषण जे करे। नंढपण में ई पीउ सां यौन शोषण थियो मुंहिंजो ऐं घड़ी घड़ी मूंसां इहो थींदो रहियो, गुस्सो बि ईंदो रहियो इन ॻाल्हि ते। जेके असां अॼु अकार्यक्षम मकान ते चवंदा आहियूं इन जे बारे में शब्द आहिनि, पर विश्वास करण जी ॻाल्हि आहे। तव्हांखे मां ॿुधायां अकार्यक्षम जेको ॿियनि सां, मां विश्वास कंदी आहियां हर बुज़ुर्ग माण्हू सां हिकु गॾु सुठो ॿारु हुजणु खपे। उन जे अंदर में मूंखे ॿारु ठही करे रहण जो मौक़ो कोन मिलियो। मां कॾहिं बि मूंखे ॿारु थी करे मूंखे कुझु यादि कोन्हे, मूंखे बिल्कुलु बि यादि कोन्हे कीअं मां बोझ कोन खयो हुयो, ज़िम्मेदारी जे लाइ कुझु बि कयो ऐं परेशानी कोन खई। ऐं जॾहिं तव्हांखे उहो कोन मिलंदो आहे, मां हर हिक खां कुझु ख़ासि करे चयो हुयो, मगर तव्हांखे जाम दफ़ा जाम ॼणनि ताईं उहो कोन मिलंदो आहे त तव्हांखे लॻंदो आहे कि तव्हां छा था कयो। उहो मौक़ो न मिलियो। ठीकु आहे, ॾिसूं था हाणे जंहिंमहिल असांखे ख़बर पवंदी आहे त असांजी परवरिश जी ढंग न हुई त उन ढंग जे तरीक़े सां असांजो रिश्तो गॾु न हूंदो आहे। इन जी तव्हां सां मदद थी सघंदी आहे अगरि तव्हां इहो सम्झी सघो कि प्रार्थना करणु परवरिश सुठी कंदी जे दुनिया में अॼु आहे। इन जे करे असां फ़ैसिलो कोन करे सघंदा आहियो असांजे जीवन में केरु आहे। असांखे ख़ाली इहो करिणो आहे ऐं प्रार्थना करणी आहे, ख़ुशि रहण जी कोशिशि करणी आहे। विश्वास कयो कि प्रभु असां सां गॾु आहिनि ऐं उहो असांखे चूंडींदा आहिनि पवित्रता सां। ऐं प्रभु असांखे ॾिनो आहे इन ॻाल्हियुनि जे लाइ, असांखे हमेशह पात्र कयो आहे इन ॻाल्हियुनि जे करे। कोई घटंदो न आहे ऐं होशियारु थी करे मां ॻाल्हायां थी सुठी ॻाल्हियूं ऐं सुठी रीति संपर्क, जीअं तव्हांखे अलॻि अलॻि माण्हू अलॻि तरीक़े सां कुझु शयूं मिलनि जंहिंजे करे तव्हां प्रभुअ लाइ भेंट ॾेई सघो ऐं उन भेंट सां असां सभिनीनि जी सेवा करे सघूं। प्रभु असांखे ॾिनी आहे इन करे, पर असांखे इहा परवाह कोन्हे कि असां कहिड़ो कुझु हुनर करे सघंदा आहियूं। कम जे करे असांखे इहो फ़ैसिलो करिणो आहे, मार्फत इहो न करिणो आहे त असां हमेशह कुझु ॻाल्हियुनि जो इस्तेमालु कयूं ऐं आसीस वठूं उन ॻाल्हियुनि जे करे। मां सोचियो कोन्हे कि मूंखे अॼु छा सम्झाइणो आहे, पर फ़ैसिलो करे आई आहियां। असां इहो सम्झी न सघंदा आहियूं त जेको असां वटि आहे इहा जेकी असांजी महत्वपूर्ण ज़िम्मेदारी आहे। ऐं मां तव्हांखे अॼु ॿुधाए सघंदी आहियां, तव्हां चूंड
करे सघंदा आहियो जीवन में। तव्हांखे कंहिंजी ज़रूरत कोन्हे, तव्हां पंहिंजी जीवन ख़ुशि रखणु चूंडे था सघो। हाणे जी ॻाल्हि आहे, तव्हां मां कोई सोचे सघंदो आहे कि मुंहिंजी सॼी सेवदान कार्यशील कान्हे, छो त तव्हां सोचियो नथा मुंहिंजे जीवन में किथे आहे। अगरि मुंहिंजी जॻह ते तव्हां हुजो हा त तव्हां कहिड़ी ख़ुशी जे बारे में सोचियो न आहे। मूंखे तव्हां सां असहमत थियण था, छो त बाइबल चवंदी आहे आनंद तव्हांजे जीवन जी ताक़त आहे। ऐं पहिरियों पौलुस जॾहिं इहे जेल जे कमरे में वेही करे चई, सही सोचियईं त तव्हांखे ख़बर आहे उन जे जॻह ते तव्हां हुजो हा, शहर जो किन हाल हो ऐं उन विश्वास कई उन माण्हुनि जे किन जे जेका शायदि हूंदी हुई बीठो हुयो। उन चयो प्रभु हमेशा ख़ुशि रहियो, मां ॿीहर बि चवां थी कि तव्हां ख़ुशि रहो। इन जो मतिलबु इहो आहे त असांखे पंहिंजे वस में करिणो आहे। असां जेको 21वीं सदी जा माण्हू आहियूं न, असां थकिजी चुका आहियूं जाम दफ़ा, ऐं जेके सुविधाउनि जे आधीन थी विया आहिनि, इन तरीक़े सां हासिल करण जी आदत पइजी वई आहे। असांखे प्रभुअ सां जेको आनंद चए थो उन लाइ सम्झणु खपे। आमेन। मां हमेशह ईअं ई जियो आहे। जेतिरो वधीक जीअंदासीं असां, ओतिरो ई वधीक असांखे तरक़ी मिलंदी। तव्हांखे इहो सिखणो आहे, उन ॻाल्हि ते तव्हांखे घटि में घटि सिखणो पवंदो। 40 साल विञाया आहिनि, मां चरी न आहियां, पर असांखे सिखणो पवंदो जेको असांखे ॾियणु खपे। उन चर्च सां गॾु असां वञी करे चर्च में इहे ॻाल्हियूं सिखूं, चर्च वञूं, घर मोटूं। हिन सां असांजी जीवन शैली नथी मटिजे, पर जीवन शैली असांजे परमेश्वर जे वचन सां वधीक हली सघंदी आहे। सच ॻाल्हि आहे, असां वटि इहो आयो आहे अभ्यास करण लाइ, ऐं जॾहिं असां हिन सच खे पंहिंजे शब्दनि में पंहिंजे जीवन में लॻाईंदासीं त ॻाल्हियूं बदिलजी वेंदियूं। ऐं जेकी शइ आहे जेको मां तव्हांखे अधिकार न कई हुई ऐं मना की कयां, मां जाम सुठी माउ हुयसि ऐं जाणे बुझी करे ॿारनि सां गॾु मज़ो न कंदी हुयसि। इन करे मां तव्हांखे ॿुधायां थी, मां ॿारनि सां कॾहिं बि प्यारु कंदी आहियां ऐं खोड़ प्यारु कंदी आहियां। मां उन्हनि खे परे न कयो। हर शइ खे सम्झण लाइ मां थोरी टाइम वरितो हुयो ऐं उन टाइम ते मां कुझु कयो, ऐं जेके मां तव्हांखे ॿुधायां थी उहो मां सम्झंदी हुयमि। मां तव्हांखे इन करे ॿुधायां थी, उन्हनि जो आनंद वरितो, पर जीअं देव वरितो तीअं न। मुंहिंजो मतिलबु आहे कि देव वक़्तु कढी करे उन्हनि सां गॾु खेॾंदो हुयो। मां हुन जे लाइ तयारी कंदी हुयसि ऐं मां कमु कयो आहे। मां हिकु ई अहिड़ी हुयमि जेकी कुझु बि कंदी हुयमि, पर बाक़ी उन्हनि जे लाइ बचाए रखंदी हुयमि। पर मां कमु कंदी हुयमि ऐं मूंखे साहेड़ियूं बि हुयूं। मां पंहिंजे जीवन जो आनंद न वरितो, मूंखे आनंद वठणो आहे। मां हमेशह आनंद वठंदमि, उन मार्ग ते अधिकार वठंदमि। कहिड़ी बि समस्या हुजे, जंहिंखे मदद जी ज़रूरत आहे, इन हफ़्ते उन जी मदद करणु चाहींदमि, खोड़ अहिड़ी शयुनि सां। पर सभिनीनि खां पहिरीं मूंखे विश्वास करणो पवंदो आनंद ॾेई आहे। मूंखे विश्वास करणो पवंदो कि परमेश्वर सच आहे। वाकई में इहो चाहींदा आहिनि त असां बिल्कुलु हर शइ जो मज़ो वठूं जेको मां कयो आहे, जेको मां सच चवां, ऐं जेका प्रभुअ जी इच्छा आहे। असांखे घणो कमु करणो आहे, बल्कि इन जो मज़ो वठणो आहे। असांखे घणो न, बट असां छुड़ो घर में अची करे पंहिंजो मज़ो वठूं उन ॻाल्हियुनि मां जेकी घर में आहिनि, जेको बि आहे। पर सच में असां घर जो मज़ो वठूं, उन समय ते जेको असां मज़ो आनंद वठूं। बाइबल में चवणी आहे ज़ाइफूं पंहिंजे घोट सां गॾु मज़े सां रहनि। ठीकु आहे, इहा वॾी ॻाल्हि न आहे। छा असांखे ख़बर आहे कि असां केरु आहियूं? असां मां खोड़ ॼणा ॾाढा व्यस्त रहंदा आहिनि। असां चाहींदा आहियूं कि उहे बि बिज़ी हुजनि ऐं कोशिशि कबो त अचो वचन था ॾिसूं यूहन्ना 10:10 में जीवन जो मज़ो वठणु मुंहिंजे लाइ ॾाढो महत्वपूर्ण आहे, ऐं इन करे इन कार्यक्रम जो नालो जीवन जो मज़ो आहे। ऐं मां चाहींदी आहियां त हर घर में, हर भाग में रोज़ु ख़ुशि रहनि। ऐं मां चाहींदी आहियां तव्हां ध्यानु ॾियो, रोज़ु सूमर, बुधर, आर्तवार, मंगल, जेको बि ॾींहुं आहे, तव्हां हमेशह ख़ुशि रहो, हमेशह पंहिंजे जीवन में। प्रभु जी इच्छा तव्हांजे लाइ आहे मज़ो वठणु। तव्हांखे घणा दफ़ा इहा चवंदी आहियां त तव्हांखे इहो मज़ो वठणु खपे। अॼु मां तव्हांखे ख़ाली ॾिसां पई, यूहन्ना 10:10
ॾिसो यूहन्ना 10:10 चोर जेको आहे दुष्ट शैतान धोखेबाज़ कूड़ो खूनी छड़ो एतिरो न चोरी करणु नष्ट करण जे लाइ ईंदो आहे हाणे बि ईंदो तव्हांखे ख़तमु कंदो। हाणे मां थोरी देरि लाइ बीहण थी चाहियां ऐं तव्हांखे शैतान जे मथां हिकु रीति पाठ मां चर्च वेंदी हुयमि शायदि 7, 8, 9 सालनि 10 साल बि हर हफ़्ते ख़बर कोन हुई कि शैतान सच में हूंदो आहे। मूंखे लॻंदो हुयो उहो केवल ख़ाली छड़ियो रुखियल हूंदो आहे पंहिंजे सां गॾु ऐं ॻाढ़ी रंग जी ड्रेस हिकु पुछ। चर्च में खोड़ साल वञी बि मूंखे इहा ख़बर न पई असां ॿुधंदा न आहियूं शैतान जे विषय में तव्हांजे जेको तव्हांजे सभिनी जा साम्हूं ईंदो आहे। माण्हुनि खे शैतान जे विषय में ॻाल्हाइणु सुठो कोन लॻंदो आहे। मूंखे पंहिंजो वक़्तु ॾियणु पसंदि कोन्हे पर माण्हुनि खे सतर्क करण जी ज़रूरत आहे। जीअरो आहे ऐं असांजो छड़ो शैतान ई न प्रभाव सां संबंध कंदो आहे। असांजो वधीक इहा ॻाल्हि थींदी आहे मूंखे कान्हे ख़बर घणेई ॻाल्हि प्रभु ऐं जेकी ॻाल्हियूं असां सां गॾु हूंदियूं आहिनि शैतान ऐं दुष्ट हूंदा आहिनि आत्माउनि जे ख़िलाफ़ पर उहो हमेशह कूड़ो हूंदो आहे ऐं सचाई कोन चई सघंदो आहे छाकाणि त उनखे न ईंदी आहे सचाई ॻाल्हाइणु। ग़लति कल्पनाऊं मन में ईंदियूं आहिनि दोषी साबित कंदो आहे कोशिशि करे असांखे अपराधी महसूसु कराईंदो आहे ऐं कंहिं बि कम लाइ असांखे हमेशह हाराए छॾींदो आहे। जेको प्रभु सां गॾु असांजा संबंध हूंदा आहिनि उहो बि तोड़ण जी कोशिशि कंदो आहे ऐं जेकी एमेन पर असांखे हमेशह सिखणो आहे ऐं असांखे सिखी करे हमेशह उन जे ख़िलाफ़ कुझु फ़ैसिलो करणो आहे उनखे गुस्सो ॾेखारिणो आहे। हमेशह इहो संदेश तव्हां पढ़ो ऐं उनखे चओसि त तूं हितां हलियो वञ तुंहिंजो कहिड़ो बि कमु असां क़ाबू न करे सघंदासीं पर पंहिंजे जीवन ते तोखे हावी न थियणु ॾींदासीं। मां तव्हांखे सम्झाइणु चाहियां थी त तव्हां जीवन में उहो ॻाल्हियूं नष्ट करे छॾियो जेके तव्हांखे दुख थी ॾियनि। शुरू कयो उन संदेश खे जेके बाइबल में लिखियलु आहे ऐं उहो हमेशह असां सां गॾु हूंदियूं आहिनि ऐं गॾु थी करे असांजे लाइ उहो अॻियां वधंदियूं आहिनि ऐं जेको यूहन्ना 4:4 में आहे तव्हांखे हमेशह उन जे लाइ विरोध करणो आहे जेको उन में लिखियलु आहे ऐं तव्हां उन सां विरोध करे अॻियां वधी सघंदा आहियो ऐं वधीक महान थी सघंदा आहियो दुनिया में ख़बर हुजे तव्हांखे। लूक 10:19 चए थो कि ॾिसो तव्हांखे अधिकार ॾिनो आहे शायदि मां ॾिनो आहे मां ॾियणु चाहींदमि मूंखे आशा आहे त मां कुझु माण्हू कंहिंखे मां ॾिनो हुजे त ॾिसो मां इहा ॻाल्हि छड़ो नथी चवां तव्हांखे ॿुधायां थी नांगनि ऐं विछुअ ते शत्रुअ जी सॼी समर्थ ते अधिकार ॾिनो आहे कोई बि शइ सां नुक़सान न करे सघंदो तव्हांखे। तव्हां वटि अधिकार आहे पर तव्हांखे हिन जो इस्तेमालु करणो आहे। मां आयो आहियां यीशू चए थो हिते उहो संदेश आहे पर मां आयो आहियां बाइबल चवंदी आहे शैतान खे कम जो नष्ट करण लाइ आहे प्रभु जो पुटु हमेशह प्रकट थींदो आहे। विस्तारित बाइबल में हिसाब सां शैतान जे कमनि जो नाश करण लाइ ख़तमु करण लाइ प्रभु आयो आहे हिते आयो आहे हमेशह आयो आहे आज़ादु करण लाइ ऐं दरवाज़ा खोलिया आहिनि उन दिलनि जा जेके तव्हांखे पंहिंजे जीवन में उहो तव्हांखे बंधन खां ज़रूरत कोन्हे तव्हांजे जीवन में। ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अगरि तव्हां पीड़ित आहियो ऐं तव्हां सां गॾु ग़लति व्यवहार थियो आहे ज़रूरी कोन्हे कि तव्हां सॼी ज़िंदगी उन मां ॿाहिरि निकिरण लाइ विञाए छॾियो। तव्हां प्रभु जो वचन सिखो तव्हां प्रभुअ जे वचन खे विश्वास कयो प्रभु जो प्यार मिलंदव तव्हांखे पवित्र आत्मा सां समर्थ मिलंदव तव्हांजे पुठियां सभु ॻाल्हियूं आहिनि पुराणियूं आमेन। चोर ईंदो आहे छड़ो चोरी करण लाइ घात करण नष्ट करण जे लाइ पर प्रभु इन करे आया आहिनि असांखे हमेशह आज़ादु करण लाइ जीवन जो मज़ो वठण लाइ।
खोड़ मिलियो ऐं वधीक मिलियो, चङी तरह मिलियो, एतिरो मिलियो, मिलंदो ई रहियो। प्रभु चाहींदा आहिनि त असांखे मज़ो मिले, ख़ुशी हासिल थिए, जीअं ॿिया माण्हू जेके असां वटि आया आहिनि, असां वटि अहिड़ो बुरो छा आहे। हिन करे सभई मायूस शिकिल वारा, दुखी ऐं अविचारी ईसाइनी जे लाइ कुझु बि असांखे हमेशह लूणु ऐं चिमकण रहणो आहे। हो क्रूज़ जे आधार ते असांखे शत्रु जे ख़िलाफ़ उजण जी ज़रूरत हुजणु खपे। वचन, नालो ऐं रत सां असां इहो ॾिसंदासीं कि उहो असां सां गॾु आहे उन रूप में। छड़ो असां ई मज़ो न वठंदासीं, पर असां इहा आदत विझंदासीं कि ॿियनि माण्हुनि खे धार्मिकता सां ख़ुशी मिलणु खपे हमेशह। यूहन्ना 15:11 चवंदो आहे, सच में सपनो आहे, अध्ययन हमेशह मसीह जे बारे में ॿुधाईंदो आहे। ऐं पोइ यूहन्ना 15:11 में बाइबल चवंदी आहे, मां इहे ॻाल्हियूं तव्हांखे इन करे चवां थी कि मां ख़ुशीअ में मज़ो तो ताईं पहुचे। ऐं यीशु चवंदा आहिनि त हमेशह तव्हां ख़ुशि रहो। इन वाणी में तव्हांखे हमेशह ख़ुशि रहणु खपे। केतिरा ॼणा आहिनि, पर जाम ॼणा ख़ुशि थी सघंदा आहिनि अगरि तव्हां हिन ते ॿुधो ऐं ख़ुशि थियण जी कोशिशि कयो त। मां चाहियां थी त तव्हां शब्दनि ते ध्यानु ॾियो ऐं हमेशह ख़ुशि रहो जेको उहे चवनि था हासिल करण लाइ। ऐं तव्हांखे उहो मिलंदो, खोड़ मिलंदो। ख़ाली इन लाइ न, पर तव्हांखे जीवन में हमेशह उहे ॻाल्हियूं मिलंदियूं जेके तव्हांखे हमेशह करणियूं आहिनि। अगरि तव्हां सुबुह जो उथी था सघो, मूंखे यादि आहे जंहिं महिल मां सुबुह जो पहिरियों दफ़ो उथियमि, उथी करे थी मां इहो चई सघां, मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ सां प्यारु आहे। ऐं मूंखे जाम साल लॻी विया हिते पहुचण जे लाइ। ऐं मां पंहिंजी ज़िंदगीअ सां प्यारु कोन कंदी आहियां, छो त मां टीवी प्रचारक जॉयस मार आहियां, छो त मुंहिंजे जीवन में हर शइ अचुक थींदी आहे। मुंहिंजो जीवन ओतिरो ई हिसो तव्हांखे ख़बर हूंदो जेतिरो तव्हांखे मां ॿुधाईंदी आहियां, जेको तव्हां ॾिसी था सघो। पर मुंहिंजे जीवन में उहे घटनाऊं थियूं हुयूं जेके मूंसां गॾु रहियूं, ऐं उन जे लाइ मुंहिंजो ध्यानु कोन थियो, इहो थियो, ऐं मां उन जी परवाह न कई। 20 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे, मां सिखियमि। ऐं हीअ हिकु लंबी लड़ाई वांगुरु हुयो, छो त मूंखे हिन जी आदत कोन हुई। इहा हिकु लंबी आखाणी आहे, मूंखे करिणो आहे। कॾहिं कॾहिं तव्हांखे शुरूआत करणी पवंदी आहे तव्हांजी इच्छा जे हिसाब सां, जीअं तव्हांखे मुंहिंजे जीवन जो मज़ो वठिणो आहे। हाणे मां वापसि पुठियां वञी करे ऐं ॾिसी करे ॻोल्हण जी कोशिशि कंदी आहियां उन शयुनि खे, छो त मुंहिंजे जीवन जो मज़ो कोन वठी सघी आहियां, जंहिंजे करे मां नथी ॿुधाए सघां कि मां वेही करे जीवन में जे मज़े में छा ॻाल्हियूं कयूं आहिनि, जंहिंजे बदिले में कननि में मूंखे छा ख़बर आहे। अहिड़ी शयूं हिकु तरीक़े सां तव्हां शैतान खे वेहण लाइ हथियार था ॾियो। तव्हां मज़े खे चोरी करण जे लाइ, इन करे हिन हफ़्ते अलॻि अलॻि ॻाल्हियुनि ते मां तव्हांखे ॿुधायां थी कि तव्हांखे वेही करे पंहिंजे पाण जे इच्छाउनि सां जेकी ॻाल्हियूं करणियूं आहिनि तव्हां जीवन में उहो कयो, हर पल आनंद वठो। जंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे माण्हुनि सां गॾु रस्ते में हलंदे चलंदे ख़ुशी ॾियणी आहे, ऐं उन हालतुनि में तव्हांखे ख़ुशि रहंदो आहे जंहिं महिल तव्हां चओ था कि तव्हांजो आनंद वठणु मतिलबु इहो आहे कि प्रभु तव्हां सां गॾु आहे, उन जी तव्हां ते आसीस आहे। हमेशह आनंद वठो उन ॻाल्हियुनि जी, तव्हां ख़ुशि रहो जेको प्रभु तव्हांखे ॾिए थो, ऐं उहो तव्हांखे करिणो पवंदो। ऐं उहो ई उनखे जीअं ऐं उनखे खणी वेंदसि, छो त उहो आक्रोश आहे ऐं तंग थी वियो आहे अकेलेपन सां। ॿियनि जी कमियूं ॻोल्हणु बंदि करे छॾियो ऐं सोचियो कि असां में कहिड़ी मेहर आहे। मज़ो कयो उन जी जेको तव्हां वटि आहे। ठीकु आहे, यीशु चई, इन ॻाल्हियुनि में मां तव्हांखे चवां थो कि जेकी ॻाल्हियूं चयल आहिनि ऐं आहिनि, मां में ठहियल रहो, मां में ठहियल रहो, मां में ठहियल रहो। तव्हां पंहिंजे लाइ पढ़ी था सघो, यूहन्ना 15 में इहो ई लिखियलु आहे।
यारे वचन में जेको चए थो उहो चए थो शब्द जी माना आहे। इन जो मतिलबु आहे कि रहणु, जीअणु, मज़बूत थियणु ऐं तव्हांखे हमेशह जीअणो आहे इन लाइ, ऐं तव्हां सिखंदव। उन ते टिको न। तव्हांखे मसीह में रहण जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे सिखणो आहे। येशू तव्हां जे लाइ आयो आहे। शादी करणु उन जी तमन्ना आहे। हर आर्तवार ते 45 मिंट। ॿुधायो। मां चर्च वेंदी आहियां, चर्च वेंदी आहियां, मां चर्च वेंदी आहियां, मां चर्च वेंदी आहियां, मां चर्च वेंदी आहियां, मां चर्च वेंदी आहियां। बसि कयो हाणे इहे ॻाल्हियूं। परमेश्वर सां रिश्तो एॾो ठाहियो कि तव्हांखे कुझु दुख न थिए ऐं तव्हां अॻियां वधो। आमेन। तव्हां चर्च आहियो, तव्हां उन में रहंदा आहियो। हा, चर्च वञो, विश्वास कयो, अॻियां वधो ऐं जेकी कार्यक्रम आहे उन सां ठहो। पर तव्हां सॼे ॾींहं में इहे ॻाल्हियूं न कयो कि मां इहो करे सघंदी आहियां। तव्हांखे तव्हांजे ईसाईपन जी शुरूआत ऐं समाप्ति चर्च जी इमारत में हर आर्तवार ते कोन करणी आहे। जेको तव्हांखे करणो आहे उहो ॿाहिरि अची करे करणो आहे दुनिया में, ऐं तव्हां उहो जी करे उन खां वर्ताव करे सघंदा आहियो। प्रभु जो राज्य, पवित्र आत्मा में धार्मिकता छा आनंद आहे। येशू चवंदो आहे कि तव्हां मज़ो वठो, उन सां तंग न थियो। मां दुनिया ते जीअण हासिल कयो। सॼी बाइबल सभु लिखियलु आहे। पात्र में इहो ई लिखियलु आहे। इहो बाइबल लिखी आहे पवित्र आत्मा मार्गदर्शन जे वारे लाइ। इन करे तव्हांखे चवां थी, तव्हां सुरक्षित आहियो ऐं अॻियां वधो जीवन में। आनंद वठो उन ॻाल्हियुनि जो। जेको बि गुज़रे थो तव्हांजे मथां ताक़त सां रखो। खिल जा कारण ॻोल्हियो। चुटकुला जी किताब वठो, उनखे पढ़ी करे ऐं तव्हां खिलो। चर्चा कयो दोस्तनि सां गॾु। कुझु त कयो जंहिंसां तव्हांखे विश्वास थी वञे तव्हां हताश न आहियो, निराश न आहियो, उदास न आहियो। छो त तव्हां उन सां दुखी थी वेंदा आहियो। छो त उहो तव्हांजे लाइ दुख पैदा थो करे, जंहिंजे करे तव्हांजे आसे पासे वारा बि दुखी थी वेंदा आहिनि। यूहन्ना 14:24 में मुंहिंजो ॾाढो प्यारो 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 वचन आहे। घुरंदव त मिलंदव। जीअं तव्हांजो मज़ो पूरो थी वञे तव्हां कंदव। मां तव्हांखे हिकु मिसाल ॾियण थी चाहियां जेके मां तव्हांखे ॿुधायां थी। योग्य तरीक़े सां जीअण पसंदि कंदी आहियां ऐं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी। तव्हांखे कोई कमु करणो आहे। घुरंदव त मिलंदव। तव्हांखे आनंद खपे जेको। हिकु तव्हांखे मिसाल ॾियां थी कीअं जीअण खपे कीअं न। मां हिकु अलॻि सोच रखंदी आहियां जेको तव्हांखे ॿुधायां थी। तव्हांखे कोई कमु करणो आहे ऐं तव्हां कयो था, पर तव्हांखे उहो कमु करण में कुझु चवंदसि त तव्हां उहो न करे सघंदव। उन जे करे तव्हांखे ॾाढो गुस्सो ईंदो ऐं तव्हां भाविक थी करे उनखे जवाबु ॾींदव उल्टा ऐं चवंदव कि मां इहो कमु करण जे लाइक़ु न आहियां। देव कुझु हीअं मूंखे चए पियो ऐं मूंखे ख़बर आहे उन जे सम्झाइण जी कोशिशि मां सम्झी पई, पर कोशिशि कई हुई कि उहो मुंहिंजे मथां कुझु हक़ थो जमाए ऐं उनखे मां धड़का ॾिना हुया जाम। छो त अधिकार माण्हू कंहिंजे बि मथां वस करे थो। मूंखे ईअं लॻो कि उहो मूंखे सम्झाइण जी कोशिशि पियो करे। उन समय ते मां उनखां जाम ऐं उहो जाम ॾेखारण जी कोशिशि पियो करे ऐं मां चयो बसि प्रभु असांखे सभु कुझु जवाबु ॾिनई। घुरंदव त मिलंदव। जीअं तव्हांजो आनंद पूरी थी वञे तव्हां उनजो वापसि करे छॾियो ऐं काई हिन में ग़लति ॻाल्हि न आहे। तव्हां नम्रता सां सोचे था सघो। प्रभुअ खे चयोसि था मां सही आहियां ऐं तव्हां जेको खपे तव्हां कयो मूंसां गॾु, पर मूंखे इहो ॾियो सभु ऐं तव्हां उहो करे सघंदा आहियो मुंहिंजे लाइ। हलो हाणे मां तव्हांखे नई योजना ॾिनी पई आहे। प्रभु चाहींदा आहिनि कि तव्हां पंहिंजे जीवन में ख़ुशि रहो हर ॾींहं ते, ऐं कॾहिं कॾहिं तव्हांखे ज़रूरत थींदी आहे योग सिखण जी। मां तव्हांखे ॿुधायां थी ऐं उत्साहित थी कयां कि तव्हां इहो सिखो। सच में चाहियां थी त तव्हां इहो सभु प्रभु जी महिर थिए। महिरबानी करे इहो वठो ऐं तव्हांजी जीवन मटिजी वेंदो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जायज़ मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़द्र कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।